उबावड़ो कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शर ऐं माछी गैंग्स ख़िलाफ़ एसएसपी घोटकी समीउल्ला सोमरो जी अॻवानी में रावंती कच्चे वारे इलाइक़े में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर जो गॾियल ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि जो हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे, जंहिं सबबि इलाइक़ो मैदान जंग जो ॾेख ॾियण लॻो आहे। ऑपरेशन में एपीसी चेन बख़्तरबंद गाॾियूं पुलिस ऐं रेंजर्स जे वॾी नफ़री हिसो वठी रही आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन पिणु जारी आहे। अटालन कच्चे जा ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे छॾिया आहिनि। आख़िरी इत्तलाउनि ताईं पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन हिन टाइम बि रावंती जे कच्चे में जारी आहे। धाड़ेलनि जे ठिकाणे खे पिणु बाहियूं ॾेई ख़तमु कयो आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त ऑपरेशन में असांखे कामयाबियूं मिलियूं आहिनि। ॾोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे ताईं इहो ऑपरेशन जारी रहंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं त उबावड़े जे कच्चे वारे इलाइक़े में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी आहे, जंहिं में पुलिस मूजिबि असांखे काफ़ी कामयाबियूं मिलियूं आहिनि। उबावड़ो कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शर ऐं माछी गैंग्स ख़िलाफ़ एसएसपी घोटकी समीउल्ला सोमरो जी अॻवानी में रावंती कच्चे वारे इलाइक़े में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर जो गॾियल ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि जो हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे, जंहिं सबबि इलाइक़ो मैदान जंग जो ॾेख ॾियण लॻो आहे। ऑपरेशन में एपीसी चेन बख़्तरबंद गाॾियूं पुलिस ऐं रेंजर्स जे वॾी नफ़री हिसो वठी रही आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन पिणु जारी आहे। अटालन कच्चे जा ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे छॾिया आहिनि। आख़िरी इत्तलाउनि ताईं पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन हिन टाइम बि रावंती जे कच्चे में जारी आहे। धाड़ेलनि जे ठिकाणे खे पिणु बाहियूं ॾेई ख़तमु कयो आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त ऑपरेशन में असांखे कामयाबियूं मिलियूं आहिनि। ॾोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे ताईं इहो ऑपरेशन जारी रहंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं त उबावड़े जे कच्चे वारे इलाइक़े में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी आहे, जंहिं में पुलिस मूजिबि असांखे काफ़ी कामयाबियूं मिलियूं आहिनि।